अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां बरकत शेख। अॼु आऊं उन जॻह ते पहुतो आहियां, उन दड़े ते पहुतो आहियां, उन भिड़े ते पहुतो आहियां। हिनखे भिड़ियो सॾियो थो वञे। हीअ सराड़ी ऐं लुंडे जे विच में आहे, मक़सूद रोड साहिब जे भर में आहे। हीअ क़दीमी आहे। हीअ बि अॼु मंझंदि हिन टाक जो अहिड़ी गर्मी में अॼु तव्हांखे ॾेखारण लाइ मां हिते पहुतो आहियां। हिन बारे में चयो थो वञे त हीअ इंतिहाई क़दीमी आहे। कॾहिं ही शहर उल्टो गरक थी वियो, कीअं थियो, ख़ुदा जी कुदरत आहे। हुन जूं सिरूं हे हो सभु तव्हांखे मां नज़ारा ॾेखारियां थो। तव्हां ही ॾिसी सघो था चारो पासे खां। ही एकड़नि में आहे, ही क़ब्रिस्तान, ही सॼो दड़ो एकड़नि में आहे। तव्हां ॾिसी सघो था त मां तव्हांखे हिन जो विज़िट बि करायां थो। त हेॾां बि ॾिसो ऐं होॾां बि ॾिसो त नाज़रीन, हीअ सिरूं, हीउ शहर कल्टी थियल आहे। हिन जे बारे में चयो थो वञे त हिन शहर मां अॼु बि माण्हुनि जा आवाज़ था अचनि। अॼु बि हिन दड़े मां किन माण्हुनि जो चवणु आहे त हिन मां आवाज़ था अचनि। असां इहा ई ॻाल्हि ॿुधी अॼु हिते पहुता आहियूं। टाक अहिड़ी गर्मीअ में मंझंदि जो टाइम आहे। तव्हां ॾिसी सघो था त तपंदी लूह में सराड़ी ऐं लुंडे जे विच में असां हिन दड़े ते पहुता आहियूं। हिन ॻोठ जो कहिड़ो नालो, हीउ शहर कहिड़ो, हिन जी अञा ताईं असांखे अहिड़ो माण्हू अञा ताईं हिते मिलियो कोन्हे जंहिंखां असां ही का ॼाण वठी सघूं। त अॻिते अव्हांखे मां ॾेखारियां थो, तव्हांखे विज़िट करायां थो। नाज़रीन, लॻे थो त हीउ क़ब्रिस्तान तक़रीबन 50-60 एकड़ ते मुश्तमिल लॻे थो। इहो असांजो अंदाज़ो आहे। वरी बि तव्हां असांखे ॼाण ॾिजो हिन जे बारे में। अॻे जो आहे। सर नालो छा आहे बेटा केजो? तव्हांजो? असांजो करीमदाद। करीमदाद। पाण लिगारी। तव्हां पाण लिगारी। हिते ई आसे पासे में ॻोठ अथव? हा, हेॾां आहे असांजो ॻोठ मक़सूद। अच्छा, मक़सूद जे ॻोठ जे आहे। हा। अच्छा, हीउ जेको दड़ो आहे, हीउ जेको सॼे थो भिड़ो, हीउ भिड़ो घणो क़दीमी आहे? हीउ इलाही साल थींदा। इलाही क़दीमी आहे। हा, वॾनि खां ॿुधंदा था जो? हा, वॾनि खां। ईअं न? हा। अच्छा, भला हितां जी हिकिड़ी ॻाल्हि वॾी मशहूरु आहे जेका ॿुधण में आई आहे। हा। हे चवनि था त हिन भिड़े मां अॼु बि माण्हुनि खे आवाज़ ॿुधण था अचनि, माण्हुनि जे ॻाल्हाइण जा या रड़ियुनि जा, पर अहिड़े हिसाब सां हुननि जा आवाज़ था अचनि। अव्हां छा चवंदो? असीं कोन ॿुधा आहिनि। तव्हां परे आहियो हितां खां या वेझा आहियो? असां परे आहियो मक़सूद। तव्हां मक़सूद जा, तव्हां परे आहियो हितां खां? हा। अच्छा अच्छा, मक़सूद तां घणा किलोमीटर आहे? इलाही मीटर आहे। 2 या 3 थी वेंदो। 2-3 किलोमीटर। हा। अपना तारुफ करा दे, अपना नाम क्या है आपका? मेरा नाम मजनू है, मैं लुंडो का रहवासी हूँ। रहवासी हो जी। आपके लुंडो से यहाँ कुछ किलोमीटर दूर, 2 किलोमीटर तकरीबन हो सकता है। ठीक है, सरारी और इनके बीच में ये जो भिड़ा है, जो कहा जाता है, हाँ हाँ, जो कल्टी हुआ शहर है, जी जी हाँ, ये कितना कदीमी है, इसके बारे में कुछ मालूमात आपके पास है? बहुत कदीमी है और हमारे बड़े भी यही कहते आए हैं। तो ये शहर था और कल्टी हुआ है। अच्छा, यहाँ कोई हुकूमत थी, कोई किला था, क्या था? हुकूमत वगैरह हमने नहीं सुना, हमें यही सुना कि यहाँ शहर था और ये कल्टी हुआ है। कल्टी हमारे बड़े भी यही बातें करते आए हुए हैं। अच्छा, और बहुत पुराना है ये। बहुत पुराना? हाँ हाँ जी, बहुत पुराना। कितने 100 साल अंदाज़न? 100 से तो बहुत ऊपर, बहुत ऊपर है ये तो, बहुत कदीमी है। जी जी, आपके बड़ों से सुनते आ रहे हैं तो हम यही सुनते हैं। सर मोहम्मद खान पाण बिरोई। बिरोई? हा। कहिड़े ॻोठ आहियो तव्हां? रईस बिरोई जे। रईस बिरोई। असांखे थोरो हिन भिड़े जे बारे में थोरी मालूमात का ॾियो जेकॾहिं तव्हां वटि आहे त। थोरो मालूमात आहे। हिते हिकिड़ो सिख रहंदो, जी, वॾो ज़ालिम हो। कोई माण्हुनि खे, इलाही माण्हुनि खे बेगुनाह फांसी ॾिनई। अच्छा। हा, पंहिंजा हिन जा जेके रसा ॿधल हूंदा हुआ, बेगुनाह माण्हुनि खे फांसी ॾींदो। उन खां पोइ ई तबाह थी, ज़िलज़िलो आयो, ख़तमु थी वियो।
मोहन जे दड़े जे टाइम जो आहे जीअं मोहन जो दड़ो आहे न उन वक़्त जो अथई सम्झो सही लेकिन ज़ुल्म जे करे सॼो इहो अॼुकल्ह सिख जे नाले जी का ख़बर अथव ॼाण अथव नालो छा हो उन जो नालो सिख जे नाले जो ख़बर कोन्हे पर रहंदो हो सिख हुयो इहो सिख ई हो सिख जो शहर हुयो सिख हो हा अॻे अंग्रेज़ जो ज़मानो हो न सिख रहंदा हुआ हा अॻे अंग्रेज़ ज़माने जी कहिड़ी दौर जी ॻाल्हि आहे हिते सिख रहंदो हो माण्हुनि खे बेगुनाह फांसी ॾींदो पोइ इन माने ज़ुल्म जे करे अलाह जे तरफ़ां को अहिड़ो अज़ाब नाज़िल थियो सॼो ज़िलज़िलो अची वियो सॼो जेको शहर हो सॼो कटिजी थी अच्छा इन बारे में हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधण में आई आहे उहा इहा आहे त हिन मां अॼु बि आवाज़ूं अचनि थियूं इन दड़े मां आवाज़ूं उन्हनि माण्हुनि जा आहिनि जंहिंसां जेको ज़ुल्म थियो आहे न उन्हनि जा उन बेगुनाह माण्हुनि खे चङियूं फांसी थिए उन्हनि जो रड़ अचे पियो अॼु ताईं उन्हनि जो आवाज़ु आहे बेगुनाह माण्हुनि जो जेको रड़ आवाज़ु निकिरे थो साईं ज़ुल्म कई न सिख वॾो ज़ालिम हो इन ज़ुल्म जे करे माण्हू जेके पूरल आहिनि हिते इन आवाज़ त लाज़मी ईंदो न उन्हनि जा आवाज़ ज़ुल्म कयो न हा न उन्हनि जा आवाज़ आहे अचनि था आवाज़ इहा ॻाल्हि सही आहे सम्झो साईं महिरबानी वॾो तव्हांजो तव्हां असांखे मालूमात ॾिनी नाज़रीन जी मक़सूद हिन में हींअर आऊं वेठो आहियां इन ॼाण जे चकर में यको फिरंदो आहियां मां हुतां खां इन भिड़े में पहुतो भिड़े खां पोइ आऊं वियो आहियां लुंडे खां पोइ फिरी मक़सूद ते पहुतो आहियां त हिन वॾे सां अॼु मुलाक़ात हिननि दोस्तनि कराई आहे हिननि दोस्तनि जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं आहिनि मां हिननि जो थोराए थो आहियां हिननि दोस्तनि जो हिन संगत जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं आहिनि जिन्हनि असांखे मिलायो अधो ई मुंहिंजे साम्हूं वेठो आहे शकील सां गॾु इन जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं आहिनि जिन्हनि कोशिशूं करे मालूमात मूंखे वठाए ॾिनी आहे अदा जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं सरकार तव्हांजी महिरबानियूं कुर्ब तव्हांजा